दुनिया अंदरि नंढे पैमाने जे सनअतुनि खे रोज़गार जा वसीला पैदा करणु, माण्हुनि जी माली हालतुनि खे बहितर करणु, ॻोठाणनि इलाइक़नि जी तरक़ी, असुलोकनि सक़ाफ़ती हुनरनि खे बचाइणु ऐं इलाक़ाई अदम तवाज़ुन खे ख़तमु करण जो अहम ज़रियो सम्झो वेंदो आहे। उन ई सोच तहत 1972 धारे सिंध सिमाल इंडस्ट्रीज़ कारपोरेशन जो वजूद अमल में आंदो वियो। हिन कारपोरेशन खे नंढे पैमाने जे सनअतुनि खे हथी वठराइणी हुई। ॿहिराड़नि वारनि इलाइक़नि जे माण्हुनि खे नंढा सनअती यूनिट लॻाइण लाइ हिमथाइणो हो। नौजवाननि तोड़े औरतुनि खे वापार ऐं हथ जे हुनर जी ट्रेनिंग्स ॾियणी हुई ऐं साॻिए वक़्तु संदनि ठहियल शयुनि खे मुल्की तोड़े आलमी मार्केट में खपाइण लाइ बंदोबस्त करणा हुआ। उन ॾिस में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि अंदरि 29 सिमाल इंडस्ट्रीज़ इस्टेट्स ऐं इंडस्ट्रियल पार्क लाइ ज़मीन मुख़्तस करे उते सनअती ज़ोन पिणु जोड़िया विया। न रुॻो एतिरो पर सिंध में हथ जे हुनर खे तरक़ी वठराइण ऐं ग़रीब हुनरमंदनि लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 8 आर्टिजन या हुनरमंद कॉलोनियूं पिणु जोड़ियूं वयूं हुयूं। असांजे कॉन्स्टिट्यूशन जेको 1972 हो उन मूजिबि इहो ई आहे त जेको आहे सो ॿारहाड़ी में जेके सनअतूं लॻायूं वञनि ऐं उन्हनि खे प्रोमोट कयो वञे ऐं उते रोज़गार जा मौक़ा ॾिना वञनि ऐं उते इंडस्ट्रियूं लॻायूं वञनि, पर उन मञा को बि फ़ाइदो कोन थियो। सनअतूं मक़ामी सतह ते माण्हुनि खे रोज़गार ॾींदियूं आहिनि ऐं रोज़गार ई बि ख़तमु थींदी आहे इन मक़ामी सनअतनि जे करे। मक़ामी सनअतूं जेकॾहिं परवान चढ़नि थियूं त उन सां गॾोगॾु माण्हू हुनर याफ़्ता थिए थो, उहो सिर्फ़ु ॾेही सतह ते परॾेही सतह ते बि नालो कमाए, मुल्क लाइ पंहिंजे ख़ानदान जे लाइ बि उहो बहितर साबित थिए थो। बेनस्बत हारीअ जे सनअती मज़दूर वधीक बाशऊर बि थिए थो, पर असां वटि बदकिस्मती आहे त सनअतनि तरफ़ कंहिं क़िस्म जो को बि ध्यानु न ॾिनो आहे। हिन वक़्तु उन्हनि इंडस्ट्रियल इस्टेट्स, इंडस्ट्रियल पार्क्स ऐं हुनरमंद कॉलोनियुनि जी हालति कहिड़ी आहे, अचो त उन ते हिकु नज़र फेरायूं। सिंध जे वारियासी पटीअ वारो रेगिस्तान जेतिरो पंहिंजे फितरी हुस्न सबबि मुनफ़रिदत रखे थो, ओतिरा ई हसीन रंग हितां जे हथ जे हुनरनि में नज़र अचनि था। थरपारकर ज़िले जे हेडक्वार्टर वारे शहर मिठीअ में 30 एकड़नि ते ॿधल हीअ हुनरमंद कॉलोनी आहे, जेका हितां जे हथ जो हुनर ॼाणंदड़ माण्हुनि लाइ 2011 दौरान जोड़ी वई हुई, जंहिंमें जुड़ियल 50 रिहाइशी क्वार्टर ऐं 50 वर्कशॉप बिना कंहिं मुआवज़े जे उन्हनि हक़ीक़ी हुनरमंदनि खे अलाट थियणा हुआ जेके अॻु ई ॾोराहनि इलाइक़नि में रही अहिड़ा कम करे रहिया हुआ, पर संदन कमु मुल्की तोड़े आलमी सतह ते मुतारिफ़ न पिए थियो। हीअ कॉलोनी हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म हुई जंहिं वसीले हू मार्केट में वेही पंहिंजूं शयूं ठाहे बि सघिया पिए त उते ई वेही खपाए बि सघिया पिए। हिन कॉलोनीअ में हितां जे हुनरमंदनि लाइ हिकु डिस्पेंसरी पिणु जोड़ी वई हुई। हिन इलाइक़े जा हुनरमंद ॿुधाइनि था त हीअ कॉलोनी कॾहिं बि आबाद न थी सघी, छाकाणि जो कॉलोनी ठही त हुनरमंदनि लाइ, पर उन जा दुकान ऐं क्वार्टर अहिड़नि सिफारिशी माण्हुनि खे अलाट कया विया जेके हुनरमंद ई न हुआ। आर्टिजन कॉलोनी सर। अच्छा, ही छाजे लाइ ठही हुई? हुनरमंद जेके हूंदा उन्हनि लाइ ठही त भई हू पंहिंजो रोज़गार कमाए सघनि, उन्हनि खे रिहाइश बि ॾिनी वेंदी, दुकान बि प्लस में ॾिनो वेंदो ॿई। इन लाइ त भई हू ग़रीब माण्हुनि जो सहारो आहे। पंहिंजो हुनर जो कमु जेको जहिड़ो कमु हुनर ॼाणंदो हुजे उहो हुन में कमुकार करे ऐं पंहिंजो बचन जो गुज़र सफ़र करे। इन लाइ सिंध सिमाल जेको आहे सो हीउ ॾिनो हिननि खे क्वार्टर बि रिहाइश लाइ ऐं दुकानु ॾिनो कारोबार लाइ, पर हू ॾिनो हिननि अहिड़नि माण्हुनि खे जो फैल वियो, कामयाबु न थी सघियो। अॻु में मिनिस्टर आया जेके उन्हनि ॾेई विया, उहो ग़लति माण्हुनि खे, कामयाबु न थी सघियो, फैल वियो। अॼु ताईं वीरान लॻो पियो, सॼो कॉलोनी सॼी वीरान तां ॾिसो पिया। हिननि पंहिंजी चॉइस ते ॾिनो पंहिंजे माण्हुनि खे जेको फैल वई, उहे अहिड़ा नाइल हुआ माण्हू जेको अहिल कोन हुआ उन्हनि जे, उहो अलाट करे या क्वार्टर जेको मिनिस्टर साहिबु करे उहो कोन सही कामयाबु न विया। सिंध अंदरि हथ जे हुनरनि खे वधीक जिदत ॾियारणु ऐं उन इंडस्ट्रीअ खे नवां कारीगर पैदा करण लाइ तरबियती सेंटर पिणु जोड़िया विया हुआ, जिते मर्दनि तोड़े औरतुनि खे ट्रेनिंग ॾिनी वेंदी हुई ऐं उन्हनि जे ठहियल शयुनि खे नेशनल तोड़े इंटरनेशनल नुमाइश में रखियो वेंदो हो त जीअं मुक़ामी हुनरमंद वधि में वधि नाणो कमाए सघनि। 1977 में अपॉइंट थियासीं, तंहिंखां अॻु में असां ट्रेनिंग कई इन ई इदारे में, ऐं तंहिंखां पोइ वर्कर रिलेशंस में कमु कयो 5 साल। तंहिंखां पोइ जीअं सेंटर खुलिया टेक्निकल जा ट्रेनिंग सेंटर, त असांखे उन्हनि जेको आहे सो इंटरव्यू लाइ घुरायो हैदराबाद, वियासीं। हुन में असांखे पोस्टिंग थी वई कारपेट टीचर जी। पोइ असां हेॾां हुआसीं नवाबशाह, पटीदन, नौशहरो, हेॾां ई ट्रेनिंग कईसीं, पंहिंजो सेखारियोसीं ॿारनि खे, सर्विस कईसीं सखर डिवीज़न में।
तंहिंखां पोइ 6 साल ड्यूटी करण खां पोइ सेंटर क्लोज थी विया, पोइ असां रिज़ाइन पंहिंजो पेंशन ते हलिया वियासीं। 80, 85, 90 ताईं माना इहो हो त जेके इंटरनेशनल सेमिनार थींदा हुआ या एग्ज़िबिशन लॻंदियूं हुयूं, उन्हनि में बि स्मॉल इंडस्ट्रीज़ जेको आहे सो वञी उते पंहिंजा स्टॉल लॻाईंदी हुई। पाकिस्तान में सिबी में, जैकबाबाद में, इस्लामाबाद में, ईअं कराची में, बदीन में, मिठी में, उमरकोट में काफ़ी एग्ज़िबिशन लॻियूं, मिरपुखास में बि लॻंदियूं हुयूं। उन्हनि में जेको आहे सो लोकल जेका बि प्रोडक्ट हूंदी हुई, जेका गजूं हूंदा हुआ, रलियूं हूंदियूं हुयूं, ऐं उनखां अलावा टिकोज़ी जा कवर हूंदा हुआ, माना जेका लोकल जेके ॿारहाड़ी जूं मायूं ठाहींदियूं हुयूं, उहो बाक़ाइदा उतां जेको ठहंदो हो। ऐं हिते मिरपुखास में हैंडीक्राफ्ट डेवलपमेंट सेंटर हो, उन में बाक़ाइदा हिकिड़ो शोरूम ठहियल हो वॾो। उन मां जेका प्रोडक्ट ईंदी सो हिते ईंदी, पोइ इतां माल जेको सो वेंदो अॻिते निकिरंदो। उन खे सेंटर खे बि बंदि करे छॾियूं। हिते जेका सिख्या मिलंदी छोकिरियुनि खे, ऐं जेका इहा तक़रीबन जेका बि सकाफ़त, सिंध जी सकाफ़त जेका हूंदी हुई उहा हिते ठहंदी, उन खे बि हिननि ख़तमु करे छॾियो। थर समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कालीन जो पिणु वॾो कारोबार हो। उन करे थर में कालीन जी घरेलू सनत खे हथी वठाइण जे सिलसिले में 1950 धारे उपा वरिता विया ऐं अॻिते हली सिंध स्मॉल इंडस्ट्रीज़ कॉर्पोरेशन इन कम खे मज़बूत करण जी कोशिशि कई, पर ख़ुदि इदारे जे वेहिजी वञण सबबि उहा सनत बि हितां ॼण त मोकिलाए वई आहे। कालीन उनमें साइज़ मुख़्तलिफ़ हुआ, 4 6 हुआ, 5 8 हुआ, 9 12 हुआ, नंढा साइज़ 2 2.5 2 3 हुआ। हो कारपेट जो कमु, सिर्फ़ु कालीन जो। उहे ट्रेनिंग दाख़िल कंदा हुआसीं, उनखे 12 महीना ट्रेनिंग हूंदी। उहो ट्रेन करण खां पोइ वरी ॿिए साल में ॿिया भर्ती कंदा हुआसीं। उहो वरी वर्कर जे हैसियत में कमु कंदा हुआ, जेके अॻे साल वारा हेल्पर जी, वर्कर डेली वेजिस ते, इहो कमु हूंदो कालीन जो। कारीगर हिते साईं हज़ारनि में तयारु थी विया, काफ़ी टाइम हलियो कमु। ई घरो घर पोइ ई थी वियो हुनर, प्राइवेट पोइ अची विया। गवर्नमेंट जॉब हलंदो, प्राइवेट वारा बि काफ़ी अची विया अहिड़ा सेंटर। पोइ कारीगर न त मिठी शहर में 1000 खां मथे हुआ वर्करनि जा, कारपेट जा, हेल्पर तंहिंखां अलावा। सुठो कमु हलंदो हो, ॿियो गुज़र सफ़र माण्हुनि जो भलो थींदो हो। बसि फेल करे छॾियऊं हिननि ॿाहिरि लेन देन जेको ॿाहिरि मंडियुनि सां हुई, उन्हनि सां ख़तमु कयूं। पोइ न हलियो हिते फेल, इन करे थी वियो। न त ॿाहिरि वेंदो हो पंहिंजो कारपेट, अमेरिका, दुबई, सऊदी, हेॾां होॾां वेंदो हो सॼो। त सुठा पैसा हिनखे मिलंदा, पोइ हलंदो हो पियो फस्ट क्लास, तमामु अरूज थियो। हे 1980 85 खां पोइ जीअं डाउन थींदो थींदो 90 में बसि वाइंड अप थी वियो। जेके कालीन ठहंदा हुआ, पोइ इन ते वठी वठ पकड़ के एनजीओ या मुख़्तलिफ़ फैक्टर जे माण्हू त भाई इन सां दम जूं बीमारियूं थियनि त ही ॿारनि खां जेको सो कमु वरितो थो वञे, इनखे बंदि थियणु खपे। हाणे उहे बि बंदि थी विया। थर समेत डिवीज़न अंदरि जुड़ंदड़ शयुनि खे मीरपुर ख़ास जे हैंडीक्राफ्ट्स डेवलपमेंट सेंटर ते आंदो वेंदो, जितां उन्हनि शयुनि खे जिना इंटरनेशनल एयरपोर्ट समेत मुल्क जे ॿियनि शहरनि में स्मॉल इंडस्ट्रीज़ जे जोड़ियल वॾनि दुकाननि या डिस्प्ले सेंटरनि ते विकिरे लाइ मोकिलियो वेंदो। पर अॻिते हली उहे ट्रेनिंग सेंटर ऐं वॾा दुकान बि बंदि कया विया ऐं जेके खुलियल आहिनि उहे ॼण त गैर फ़ाल बणियल आहिनि। हर डिस्ट्रिक्ट में जिते बि स्टेट हुई उते इहा प्लानिंग कई वई त उते टेक्निकल माण्हू सेंटर जेके आहिनि से क़ाइमु कजनि, ऐं उहे माण्हू जेके आहे जेके ट्रेंड थी निकिरनि, उहे वरी लोकल इंडस्ट्रीज़ में जेके स्मॉल इंडस्ट्रीज़ में फैक्ट्रियूं लॻंदियूं, उन्हनि में जेको आहे सो उन्हनि खे जेको आहे सो रोज़गारु ॾिनो वेंदो। पर उहो बि जेके टेक्निकल सेंटर टोटल हिननि बंदि करे छॾिया। उन्हनि जा माण्हू हिननि सरप्लस करे छॾिया। 300 माण्हू सरप्लस करे उन जी जाइ ते 400-500 माण्हू हिननि अपॉइंटमेंट करे छॾिया, उहे बि इलीगल। नसरपुर हाला ऐं मटियारीअ खे सिंध जे सकाफ़ती हुनरनि जो मर्कज़ सम्झो वञे थो। नसरपुर हिन वक़्तु बि काशीअ जे थांवनि, टाइलनि ऐं ॿियनि आराइशी शयूं ठाहिण जो वॾो मर्कज़ आहे। हिते 1999 दौरान सिंध स्मॉल इंडस्ट्रीज़ पारां सिरामिक सेंटर एंड प्रोडक्शन सेंटर पिणु जोड़ियो वियो हो, जेको अॼु बि क़ाइमु आहे। नसरपुर में हिन काशी जो कम खे तक़रीबन 400 साल थी चुका आहे। उन जो वजूद इन जो बेसिक पॉइंट इहा आहे त हितां खां कंहिं दौर में दरिया सिंध गुज़रंदो हो। दरिया सिंध जे थ्रू हितां खां जेके हिते जा फ़न हूंदा हुआ उहे ट्रांसपोर्ट थींदा हुआ ईज़ीली। दरिया सिंध खां अॻियां ठटो, ठटे खां पोइ समुंड खां पोइ पूरी दुनिया, ईअं हिते जा फ़न जेके आहिनि उहे ट्रेवल थींदा हुआ। हितां जे मुक़ामी हुनरमंदनि लाइ मिठीअ जीअं आर्टिजन कॉलोनी पिणु जोड़ी वई हुई त जीअं हुनरमंद हिते ई पंहिंजूं शयूं ठाहे ऐं विकिरो बि करे सघनि।
पर हाणे उन कॉलोनी जे दुकाननि में के ॿिया कारोबार हलनि था जिते वेही हुनरमंदनि खे पंहिंजूं शयूं ठाहिणियूं हुयूं। उन एरिया जी हालत बि कुझु हिन रीत आहे। नसरपुर में अॼु बि केतिरा ई ख़ानदानी तौर इन कम सां जुड़ियल काशीगर पंहिंजे इन कम में रुधल आहिनि। ग़ुलाम हैदर दाऊद पोटे ऐं संदसि भाउ अमजद दाऊद पोटे जहिड़ा जिदत पसंद नौजवान बि हिन कम खे ज़िंदा रखण में अहम किरदारु अदा करे रहिया आहिनि। हिननि ॿिन्ही भाउरनि पारां जोड़ियल नेटा क्राफ्ट्स जहिड़े इदारे काशीअ जे कम में अहिड़ी त जिदत आंदी आहे जो संदन कमु अॼु ॾेहां ॾे मशहूरु आहे। न्यू इस्लामाबाद एयरपोर्ट खां वठी मुल्क जे वॾनि इदारनि में संदन कयल कमु नज़रुनि जो मर्कज़ बणियल रहे थो। काशी जा थांव हिन जो स्कोप ऑल ओवर वर्ल्ड में आहे, पूरी दुनिया में हिन जो स्कोप आहे। असांजे हिन पाकिस्तान में कराची जहिड़ा काफ़ी सारा शहर आहिनि जिन में हिन जी वॾी डिमांड आहे। हिते बि पूरे लोकल कंट्रीज़ में जेको आहे सो पंहिंजे बहितरीनु डिमांड आहे। असांजी टाइल आहे जेका आउट ऑफ कंट्री बि वई आहे, दुबई एक्समो में बि असांजी लॻल आहे ऐं इंग्लैंड में बि असांजी टाइल लॻल आहे। उन खां पोइ असांजी जेका हिते ब्लू पोट्री आहे उहा इलाही शहरनि में सेल थींदी आहे, जीअं त इस्लामाबाद थियो, लाहौर थियो, कराची थियो, इन्हनि शहरनि में असांजी इहा सेल थींदी आहे। हा बिल्कुलु, पहिरीं त नसरपुर में जेको आहे सो ही कमु उरूज ते हूंदो हो। अॼु बि उनखे उरूज ते ई आणण जी असां कोशिशि में ई आहियूं, छो जो वरी टाइम सां गॾु इहे शयूं ख़तमु थी चुकियूं। वरी असां हिनखे उजागर कयो आहे ऐं अॼु बि असांजे हिन नीटा क्राफ्ट सेंटर में 40 खां 50 वर्कर्स कमु कनि पिया। जेकॾहिं असांखे प्राइवेट या गवर्नमेंट जे तरफ़ां सपोर्ट मिले थी त इलाही नौजवाननि जो रोज़गार जो ज़रियो बणिजी सघे थो। हिन जी डिमांड तमामु घणी आहे, ओवरऑल सिंध में तमामु घणी आहे, छो त असांजा जेके बि बिल्डिंग्स आहिनि, जेके असां चऊं था सेक्रेट बिल्डिंग या रिलीजियस बिल्डिंग, जीअं मज़ारात शरीफ़ थी वियूं, मस्जिदूं थी वियूं, असांजा काफ़ी पुराणा घर थी विया, उन में हर जॻह ते तव्हांखे काशी जो एलिमेंट नज़र ईंदो, हिन टाइल जो नज़र ईंदो एलिमेंट उन हवाले सां। ऐं मॉडर्न एरा में ॾिसूं त तमामु घणो इनकॉपरेट थिए पियो मॉडर्न आर्किटेक्चर में बि, त स्कोप ई स्कोप आहे हिन कम जो। अगरि हिनखे असां साइंटिफिकली ॾिसंदासीं त तमामु घणी सिंध में स्पेशली नसरपुर ऐं हाला में ज़रूरत आहे। पंजाब बनस्बत असांजे काफ़ी तरक़ी करे विया, हू साइंटिफिकली हलनि पिया, हुननि जा ग्लेज़, हुननि जा मटीरियल, हुननि जो फायरिंग सिस्टम असांखां इलाही एडवांस आहे। रुगो थर या नसरपुर न पर कशमोर, खैरपुर, टंडो मोहम्मद खान ऐं भिटशाह जहिड़नि शहरनि में बि जंडी ऐं अजरक साज़ीअ समेत अनेक हथ जे हुनरनि खे परवान चाढ़ण लाइ कॉलोनियूं जोड़ी वयूं हुयूं, जिन जी हालत बि अवां हिननि वीडियोज़ क्लिप में ॾिसी सघो था। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में जुड़ियल आर्टिजन कॉलोनियुनि खां हटी करे हाणे असां अचूं था सिंध सिमाल इंडस्ट्रीज़ तरफ़ां जोड़ियल इंडस्ट्रियल एरियाज़ ऐं इंडस्ट्रियल पार्क्स तरफ़। ही 1914 ऐं 15 दौरान 50 एकड़नि ते ॿधल मिठीअ जो इंडस्ट्रियल एरिया आहे, जंहिंजी हालत कुझु हिन रीत आहे। हिन साइट एरिया में खाते जी ऑफिस त मौजूदु आहे, पर अध में दिलचस्पी सबबि 10 साल गुज़रण बावजूदि ही समूरो एरिया अॼु बि वीरान पड़ियल आहे ऐं मंझि को बि कारखानो नाहे लॻी सघियो। न रुगो मिठी पर मीरपुर ख़ास, लाड़काणू, दादू, हैदराबाद, कराची नादरन बाईपास, बद्दीन, सांगड़, नवाबशाह, ठट्रो, हाला, टंडो मोहम्मद खान, नौशर फेरोज़, गंबट, रोहिड़ी, सखर, घोटकी ऐं ॿियनि शहरनि में बि इंडस्ट्रियल एरियाज़ जोड़िया विया त जीअं मुक़ामी माण्हुनि खे सनतुनि तरफ़ राग़िब करे रोज़गार जा बि सवें मौक़ा पैदा करे सघजनि। पूरे सिंध में शेर शाह में नादरन बाईपास ते 20 साल थी विया आहिनि स्टेट क़ाइमु कए गए, हिकिड़ो कारखानो कोन लॻो आहे। ठटे में 30 साल थी विया आहिनि, उहा स्टेट सॼी ख़ाली पई आहे। बद्दीन आहे उहा ख़ाली पई आहे, सांगड़ आहे उहा ख़ाली पई आहे, हाला आहे उहा ख़ाली पई आहे, तव्हां वञो मिठी उहा ख़ाली पई आहे। बाक़ी हिन में आहे छा, हिननि खे कहिड़ो हिननि कयो छा आहे? सिंध में कई अहिड़ा शहर आहिनि जिते मिठीअ जीअं नाले में त इंडस्ट्रियल पार्क जुड़ियल आहिनि पर उहे वीरान बणियल आहिनि। ऐं मीरपुर ख़ासि जीअं जिन शहरनि में कारोबारी माण्हुनि सनतूं अची लॻायूं त उते वरी खेनि उहे सहूलियतूं न पियूं ॾिनियूं वञनि जेके हिन सनती एरिया खे ॾियणु घुरिजनि।
हिन एरिया में सनतुनि लाइ इस्तेमालु थींदड़ पाणी तोड़े नेकाल जो निज़ाम नाकारा बणियल आहे। रोडनि ऐं रस्तनि जी हालत का बहितर नज़र नथी अचे। नंढे पैमाने वारियूं सनतूं लॻाईंदड़ माण्हुनि जो चवणु आहे त पाणी जी सहूलियत आहे, न लाइट जी सहूलियत आहे, न उन्हनि खे जेको आहे सो मेंटेनेंस आहे, रोड आहिनि, इहे जेके हालतूं आहिनि सही। उन में हाणे मूंखे ॿुधायो त उते लोकल जेकॾहिं को माण्हू अची आबाद थिए उहो मटीरियल कीअं खणी अचे मार्केट में, माना पंहिंजी फैक्ट्री में, जिते थोरो पाणी थो अचे त उते गप लॻी पई आहे, का ट्रक नथी अची सघे। ऐं उन्हनि खे जेको स्टेट ऑफिसनि में उन्हनि सां ताउन नथो कयो वञे, उन्हनि खे जेको ब्लैकमेल थो कयो वञे। हिते मिरपुर ख़ासि जा मसइला असां खणी वञी उते MD खे ऐं सेक्रेटरी खे उन्हनि खे मोकिलिया, मिनिस्टर खे। उल्टो उन्हनि खे जेको आहे सो पंहिंजे इंजीनियरनि खे ऐं पंहिंजे कम खे चकास करण जे बजाए उन्हनि लिखी मोकिलियो त असांजे खे जेको आहे सो हीउ ब्लैकमेल था कनि। हिते तव्हां ॾिसो त न को पटे वालो आहे, न चौकीदार आहे, न को चैनल आहे स्वीपर आहे, न को सफ़ाई करण वारो आहे, केरु कोन्हे। हितां हर शइ चोरी थिए पई, को नज़रदारी करण वारो कोन्हे। हाणे हिन जी स्टेट जी 14 दीवारी मंज़ूर थी आहे, उहा 14 दीवारी अध में लॻी पई आहे। हिते स्टेट जी जेका आहे उहा चोरी रोज़ानी थिए थी। मुक़ामी सनतकारीअ में दिलचस्पी रखंदड़ माण्हुनि जूं इहे पिणु शिकायतूं आहिनि त इंडस्ट्री तरफ़ सिंध जे हुकुमराननि जो ध्यानु न आहे ऐं उन जी भेट में पंजाब सिमाल इंडस्ट्री तरफ़ां घरेलू पैमाने जूं सनतूं लॻाईंदड़ माण्हुनि खे बैंकुनि मार्फत आसान कर्ज़ ॾिना वञनि था ऐं साॻी रीति पंजाब जे मुक़ामी सक़ाफ़ती हुनरनि खे सहूलियतूं ॾेई संदनि ठहियल हथ जे शयुनि खे सॼे मुल्क जी मार्केट में हाणे नाणो कमाइण जा मौक़ा फ़राहम कया विया आहिनि। पंजाब साईं असांखां 100% छा 200% असांखां मथे आहे। उते हर सहूलियत मिलियल आहे, हर सहूलियत मिलियल आहे। उते जे तव्हां खे जेको आहे तव्हां कॾहिं वञो विज़िट करियो, उते ॾिसो त उते छा सिमाल इंडस्ट्रीज़ कमु पई करे। मूंखे ॿुधायो अॼु ॾींहुं ताईं जेका सिमाल इंडस्ट्रीज़ पंजाब में कमु पई करे, उनजी प्रोडक्ट जेका आहे असांजे सॼे पाकिस्तान में थी हले ऐं असां जेको आहे सो हिते जो हिते फाथा पिया आहियूं। ऐं हिते जूं जेके इंडस्ट्री तव्हां सिमाल इंडस्ट्री मिरपुर ख़ासि में वञो, तक़रीबन 50% खां मथे फैक्ट्रियूं बंदि पियूं आहिनि। छो? जॾहिं उन्हनि खे फैसिलिटी नथी मिले त पोइ हाणे उहो किथां क़ाइमु अॻिते हली सघंदा। पंजाब जा जेके मुख़्तलिफ़ शहर आहिनि उहे सॼा सनती आहिनि। जीअं गुजरात आहे, उन तव्हांखे इलेक्ट्रिक सामान मिले थो। फैसलाबाद आहे, उते रांदियुनि जो सामान मिले थो। फैसलाबाद आहे। मक़सदु हर शहर कंहिं न कंहिं हवाले सां कंहिं न कंहिं सनत में मशहूरु आहे। सिंध उहा बदनसीब ख़ितो आहे जंहिंमें अहिड़ी क़िस्म जी को बि अहिड़ो ख़ितो या अहिड़ी का बि अहिड़ी जॻह कोन्हे जंहिंखे असीं चई सघूं त हीअ सनती ज़ोन आहे। हिन ते सनत जेको आहे परवान चढ़ी मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾिए थो। सिंध जा शहर हुजनि या ॻोठ, अॼु बि हज़ारे अहिड़ियूं औरतूं ऐं मर्द आहिनि जेके हुकूमत जे सहकार न हुअण बावजूदि दर्जने हुनरनि खे बचाईंदा पिया अचनि। साॻी रीति अहिड़ा कई विचोले तबिके जा माण्हू बि आहिनि जेके नंढे पैमाने जूं सनतूं लॻाए पंहिंजनि इलाइक़नि अंदरि रोज़गार जा वसीला पैदा करण जा ख़्वाहां पुणा आहिनि। उन करे यकीनन सरकार खे अहिड़ा उपाउ ज़रूरु वठणु घुरिजनि जंहिंसां रोज़गार जा बावकार मौक़ा पैदा थी सघनि। कैमरामैन मोहब्बत अली ऐं दानिश चरी सां गॾु शाहिद ख़ासकेली, KTN न्यूज़ मीरपुर ख़ासि।